पाकिस्तान जी मईशत लाइ सुठी ख़बर। आलमी बैंक पाकिस्तान लाइ $1 अरब कर्ज़ जी मंज़ूरी ॾेई छॾी। आलमी बैंक जी पधिराई मूजिब कर्ज़ जी रक़म दासो हाइड्रो पावर मंसूबे ते ख़र्च थींदी। मंसूबे सां पाकिस्तान में सस्ती बिजली पैदा थी सघंदी। दासो हाइड्रो मंसूबो पाकिस्तान लाइ गेम चेंजर साबित थींदो। सलामती काउंसिल में गज़ा जंगबंदी लाइ अमरीकी तजवीज़ुनि वारो ठहराव मंज़ूर। रूस तरफ़ां ठहराव जो बाइकॉट। हमास पारां सलामती काउंसिल जे ठहराव जो भलीकार। सलामती काउंसिल में अमरीकी ठहराव जी हिमायत में 14 वोट पिया। रूस वोटिंग में हिस्सो न वरितो। ठहराव पेश थियण खां पहिरीं अमरीका ऐं सलामती काउंसिल जे मेंबरनि विच में 6 ॾींहनि ताईं ॻाल्हियूं जारी रहियूं। सलामती काउंसिल मार्च में बि गज़ा में फौरी जंगबंदी जो मुतालबो कयो हो। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां अमरीकी परॾेही वज़ीर एंटनी ब्लिंकन जी मुलाक़ात। जंग खां पोइ गज़ा मंसूबे बाबति ॻाल्हियूं। अमरीकी परॾेही वज़ीर गज़ा जंग खे ख़िते में पखिड़जण खां बचण जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास तलब करे वरितो। ईंदड़ बजट ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते वीचारियो वेंदो। काबीना इजलास में ECC जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पंहिंजे चीन जे दौरे बाबति काबीना मेंबर्स खे एतमाद में वठंदो। हलंदड़ माली साल जी इक़्तिसादी सर्वे अॼु शाम पेश कई वेंदी। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब इक़्तिसादी सर्वे पेश कंदो। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी नाणे बाबति स्टैंडिंग कमेटी जोड़े छॾी। नोटिफिकेशन जारी। सेनेट जे नाणे वारी स्टैंडिंग कमेटी अॼु इजलास तलब करे वरितो। इजलास में चेयरमैन जी चूंड थींदी। स्टैंडिंग कमेटी में फारूक इजनाइक, सलीम मांडवीवाला, शेरी रहमान, शिबली फराज, मोहसिन अजीज, अनुशा रहमान, शाहजेब दुरानी, फैसल वावडा, सेनेटर अहमद खान, सेनेटर मंजूर काकड़ बि कमेटी जो हिस्सो हूंदा। स्टैंडिंग कमेटी फाइनेंस बिल 25/2024 ते पंहिंजूं तजवीज़ूं ॾींदी। स्पीकर अवैस कादिर शाह जी सदारत हेठ सिंध असेंबली जो इजलास। रेवेन्यू खाते बाबति सवालनि ऐं जवाबनि जो सेशन। रेवेन्यू खाते में सीनियर क्लार्क, तपेदार ऐं मुख़्तियारकारनि जूं भर्तियूं कीअं थियूं, कहिड़े ज़िले में केतिरा मुख़्तियारकार भर्ती थिया आहिनि। मुख़ालिद रगबान अली ख़ुर्शीदी जो घरू वज़ीर खां सवाल। समूरियूं भर्तियूं सिंध पब्लिक सर्विस कमीशन ज़रिए कई वयूं आहिनि। मुख़्तियारकार बोर्ड ऑफ रेवेन्यू में भर्ती थिया आहिनि। जिथे ज़रूरत हूंदी उते खेनि मुक़ररु कयो वेंदो। ज़रूरी नाहे त समूरनि मुख़्तियारकारनि खे पोस्टिंग मिली हुजे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार जो जवाब। समाजी अगवान सारिम बनी ख़िलाफ़ इंसानी स्मगलिंग वारो केस मक़ामी अदालत सारिम बनी जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत जवाबदार FIA जे वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। सारिम बनी जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो वियो। इद्दत में निकाह जो केस PTI बानी ऐं बुशा बीबी ख़िलाफ़ सज़ा अपीलुनि ते ॿुधणी। ख़ावर मानेका सिक्योरिटी में इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब रजिस्ट्रार ऑफिस जे एतराज़नि सां गॾु दरख़्वास्त ॿुधणी कई। सेशन कोर्ट जी सज़ा मुअतल कयो या महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाइण जो हुकुम ॾिनो वञे। दरख़्वास्त गुज़ार जी इस्तदा अदालत ख़ावर मानेका खे नोटिस जारी कंदे 13 जून ते तलब करे वरिती। नव में भञ ड्रा केस में पेश न थियण ते PTI अगवान उमर अयूब जी ज़मानत वारी दरख़्वास्त ख़ारिज। सरगोदा जी दहशतगर्दी टोड़ अदालत पेश न थियण ते उमर अयूब जी ज़मानत वारी दरख़्वास्त ख़ारिज कई। ICC T20 वर्ल्ड कप जा दिलचस्प मुक़ाबला जारी। भारत खां मैच हाराईंदड़ क़ौमी टीम अॼु कैनेडा ख़िलाफ़ ज़ोर आज़माईंदी। T20 वर्ल्ड कप जी 22 मैच में पाकिस्तान ऐं कैनेडा जूं टीमूं न्यूयॉर्क जे नसाउ काउंटी इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम में मुहाॾो अटकाईंदियूं। पाकिस्तानी वक़्तु मूजिबि मैच शाम 7:30 वॻे शुरू थींदी। अॼोको मैच हाराइण जी सूरत में पाकिस्तान सुपर 8 मरहले खां ॿाहिरि थी वेंदो।
टंडो मोहम्मद खान में 3 सैनिटरी वर्कर्स गटर साफ़ कंदे साहु उसाजण सबब फौत। सैनिटरी वर्कर्स मस्जिद अक्सा चौक वटे गटर साफ़ कंदे साहु उसाजण सबब बेहोश थी विया हुआ। 1 कलाक खां पोइ 3 ॼणनि खे गटर मां कढी अस्पताल नियो वियो, जिते हू फौत थी विया। फौतुनि में यूनिस उर्फ गोगी मसीह ऐं ॿिया शामिल। इंतज़ामी लापरवाही सबब फौत थी वियल 3 सैनिटरी वर्कर्स जे वारसनि जो लाश रखी धरणो। फौती सैनिटरी वर्कर्स जे वारसनि जो हैदराबाद बदीन रोड ते धरणो। ट्रैफिक मुअतल, वाक़े जी जांच कराए असां सां इंसाफ़ कयो वञे, मुज़ाहिरीन जो मुतालबो। होसड़ी लॻ घर मां नारीअ जो लाश हथ। ॻोठ फुलण खान बालादीअ जी कोल्ही बिरादरी जे घर मां गुडी ठाकुर जो लाश हथायो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नारीअ जो लाश खणाए अस्पताल पहुचायो। पुलिस जो चवण त नारीअ जे लाश जो पोस्टमार्टम करायो वेंदो, वधीक जांच कई पई वञे। कड़ियो घमर में गोलारची मुख रोड क्रॉस कंदड़ पोरियत कार जे टक्कर में फौत। हादसे में राहू की वासी धारशी कोली फौत थी वियो, लाश अस्पताल मुंतकिल। घोटकी मां 5 ॾींहं अॻु गुम थियल पोरियत जे अगवा जी तस्दीक वारसनि खां भुंग तलब। ॻोठ जमाल शाहवासी पोरियत आरिफ मीराणी कादिरपुर लिंक रोड तां गुम थी वियो हो। गढ़ी हसन वेझो अणॼातल हथियारबंद ज़मींदार खे अगवा करे विया। ॻोठ प्यारो खोसो में हथियारबंद ओताक ते सुतल बहराम खोसो खे अगवा करे विया। पुलिस ज़मींदार जे अगवा बाबति लाइल्मी ज़ाहिर करे छॾी।